डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मनूमल खगेजा जी हिदायतुनि ते ज़िले घोटकी में 10 लख वण पोखण वारी मुहिम जी शुरूआत कई वई। डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद ऐं एसएसपी घोटकी अनवर खेतरान मीरपुर माथेलो बेले में निम जा वण पोखे मुहिम जो इफ्तिताह कयो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर चयो त मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ वणकारी मुहिम अहम क़दम आहे। ज़िले में 3 मरहलनि में 10 लख वण पोखिया वेंदा, जिन मां शुरूआती तौर ते 80,000 वण लॻाया पिया वञनि। मुख़्तलिफ़ इदारनि खे बि 45,000 वण ॾिना विया आहिनि। एसएसपी घोटकी वणनि खे फितरत जो हुस्न करार ॾींदे चयो त वण वढीदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। पुलिस ॿेले खाते सां मुकमिल तौर सहकार जारी रखंदी। डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर ज़ियाउल्लाह लगारी ॿुधायो त ज़िले जी 14,373 एकड़ ॿेले मां 8,273 एकड़ ते वण पोखिया विया आहिनि, जॾहिं त बाक़ी 6,000 एकड़ ते वणकारी जारी आहे। 65,000 एकड़ ज़मीन जेका 2 सदियुनि खां रेवेन्यू रिकॉर्ड जो हिसो न हुई, हाणे शामिल कई वई आहे। इफ्तिताही तक़रीब में कंज़र्वेटर फॉरेस्ट सखर इफ्तिखार आराई, मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसर ऐं सनती इदारनि जा नुमाइंदा पिणु मौजूदु हुआ। अबूबकर मलानो, क़ौमी हक़ीक़त, मीरपुर माथेलो।